अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादू पीपल्स पार्टी जे नौजवान चेयरमैन बलाल भुट्टो जे सख़्त हिदायतुनि तहत पीपल्स पार्टी ज़िले दादू जे नौजवान MP बैरिस्टर पीर मुजीब الحق जी अॻवाणी में इमरान न्याज़ी जी हुकूमत जे कयल कमर तोड़ महंगाई के खिलाफ दादू पीर हाउस का प्रेस क्लब दादू ताईं हज़ारे कारकुननि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी वई। इमरान न्याज़ी जी हुकूमत पाकिस्तान जी बदतरीन हुकूमत आहे, जंहिं हुकूमत आवाम के महंगाई के वॾे अज़ाब में विझी छॾियो आहे। उन्हनि लाइ असांखे बहादुर नौजवान चेयरमैन बलाल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते अॼु दादू जी आवाम हज़ारे कारकुननि जी अॻवाणी में पीर हाउस का प्रेस क्लब ताईं रैली कढी आहे। पीर मुजीब الحق MPA दादू अॼु चेयरमैन बलाल भुट्टो ज़रदारी जे हुकुम के लबाई कंदे दादू जे हज़ारे आवाम इमरान न्याज़ी हुकूमत के नाजायज़ महंगाई के खिलाफ पीर हाउस का प्रेस क्लब ताईं अची साबित किया है तो दादू जी आवाम बलाल भुट्टो और पीर साहब से गड आहे। तालका सदर M उमर पंवर इमरान न्याज़ी हुकूमत आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। उन लाइ बहादुर चेयरमैन बलाल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते दादू जा हज़ारे कारकुन रस्तनि रोडनि ते आहिनि। अॼु आवाम जी मोहब्बत में हमदर्दी पीपल्स पार्टी पीर मुजीब الحق ऐं पीर मज़हर الحق सां आहे। अहमद नवाज़ सोलंकी उन मौके ते PP पार्टी जे अॻुवाण सीनियर वकील शफ़ी मोहम्मद मेमुन हाजी लाइक सोलंकी मोहम्मद वारिस कंबराणी अब्दुल रहमान पंवर अयूब शाहानी अब्दुल कादिर पंवर असगर सोलंकी इम्तियाज़ अली पंवर मंसूर अली कोसो हैदर कंबराणी मोहम्मद खान भंड रुस्तम खान कंबराणी गुल मेहरान दावच मुश्ताक अली ज़ौर लालो चांडियो मुजीबुर रहमान मेमुन कामरेड नज़ीर अहमद कंबराणी ऐं ॿिया मौजूद हा। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।